अस्सलाम वालेकुम। अॼु असां पचायूं था तरियल कीमो। हीउ बीफ जो कीमो आहे, तक़रीबन 1.5 पा कीमो आहे ऐं मशीन जो आहे सन्हो कीमो। त इहो आहे जो मशीन जो कीमो थोरो जल्दी ॻरी वेंदो आहे। ऐं हीअ हिन में 2 वॾा बसर, हीअ ॾिसो, ऐं 2 टमाटर वॾी साइज़ जा, ऐं 2-3 नंढा सावा मिर्च हुआ जेके मूं कटे रखिया आहिनि। ऐं हीअ सावा धाणा आहिनि जेके असां आख़िर में जॾहिं हीउ पची वेंदो त विझंदासीं। 1/2 टीस्पून जीरो आहे ऐं 1/4 टीस्पून लूणु आहे, इहो पवंदो। ऐं 1 टीस्पून धाणा आहिनि, 1 सिधो फ्लैट टीस्पून ॻाढ़ा मिर्च आहिनि पीठल। अच्छा, ये कीमा है बीफ का 1.5 पा तकरीबन। 2 बड़ी प्याज, 2 बड़े टमाटर और हरी मिर्चें काट ली हैं। धनिया आखिर में डालेंगे। और आधा टीस्पून सफ़ेद ज़ीरा और 1/4 टीस्पून नमक, और ये पिसा हुआ धनिया और मिर्चें। नमक मिर्च अपने जायके के मुताबिक ले सकते हैं। अच्छा, हिते मां तेल रखियो आहे गरम करण जे लाइ, 1/2 कप खां थोरो घटि आहे। ऐं असां सभिनी खां पहिरियों हिन में असां कीमे खे फ्राई कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे बाहि थोड़ी तेज़ कंदासीं, थोड़ी तेज़ बाहि ते असां हिनखे फ्राई करे वठंदासीं। हीउ कीमो फ्राई पियो थिए, हिनखे तेज़ बाहि ते असां तरींदासीं चङी तरह सां, त जीअं हिन जी कचाइप ऐं स्मेल जेका आहे ख़त्म थी वञे। फ़िलहाल हिन में लूणु मिर्च कुछ भी न विझबो। अभी इसमें हम कुछ भी नहीं डालेंगे, सिर्फ इसको तेज़ आंच पे पकाएंगे। थोड़ा सा ये पक जाए, इसका रंग चेंज हो जाए, उसके बाद हम इसमें स्टेप बाय स्टेप आहिस्ता आहिस्ता चीज़ें शामिल करेंगे। तो ये असांजो कीमो चङी तरह तरिजे पियो। ये तव्हां ॾिसो त थोड़ो पानी निकतो है कीमे जो, ये सुखाइणो है। ये जो जितना भी पानी निकला है कीमे का, उसको अच्छी तरह से खुश्क करना है। इनके 4-5 मिनट मूं पचायो आहे। ऐं ॾिसो, हीअ तेल अलॻि थी वियो आहे, कीमे जो पाणी पंहिंजो सुकी वियो आहे। हाणे असां हिन में विझंदासीं जीरो ऐं लूणु। ये सफ़ेद जीरा और नमक हम अभी इसमें डालेंगे। आंच में कम कर रही हूँ, बाहि थोड़ी घटायूं था, छो त असांजो मक़सदु हो हिनखे तेज़ बाहि ते भुञणु ऐं पाणी सुकाइणु। उहो थी वियो आहे। हाणे लूणु ऐं जीरो विझण खां पोइ असां हिन में बसर, टमाटा ऐं सावा मिर्च विझंदासीं। ये प्याज, टमाटर और हरी मिर्चें, ये सब मैंने एक साथ काट के रखी, एक साथ ही डालेंगे। ये अभी इसमें ज़्यादा लग रहा है, लेकिन थोड़ी देर के बाद जब प्याज और टमाटर नरम हो जाएंगे तो ये कम हो जाएंगे। कुछ देर में बसर ऐं टमाटा नरम थींदा तो थोड़ो ये घटिजी वेंदा। बाक़ी बचल बसर अच्छा, हाणे असां हिनखे ढक ॾेई पचाईंदासीं। अभी इसको हम ढककर पकाएंगे और ये सब्ज़ी जो है अपना पानी निकालेगी। उसको इस वक्त तक पकाना है कि ये नरम हो जाए सब्जियां और उनका पानी खुश्क हो जाए। ठीक है, बसर टमाटा नरम थी वञनि ऐं उन्हनि जो पाणी जेको आहे बिल्कुल भी खुश्क थी वञे, तेसि ताईं असां हिनखे पचाईंदासीं। तेसि ताईं असां हिनखे ॾियूं था ढक। अच्छा, ये धाणा रखिया आहिनि कटे, ऐं हीअ 3 शयूं, सुका धाणा, ॻाढ़ा मिर्च ऐं सावा धाणा, इहे असां हिन में आख़िर में विझंदासीं जॾहिं ही पची वेंदो। ऐं मां धाणनि खे स्टोर करण जो तरीक़ो ॿुधाए चुकी आहियां। उहा वीडियो मुंहिंजी शेयर थियल आहे, तव्हां ॾिसणु चाहियो त मां लिंक हेठि ॾियां थी। ऐं बाक़ी सब्जियूं बि जेके मूं ॿुधायो त कीअं स्टोर कजनि फ्रिज में, त उनजो लिंक बि ॾियां थी, तव्हां ज़रूरु ॾिसी वठिजो। धाणा कॾहिं बि, अक्सर माण्हू हूंदा आहिनि जेके पन पटे ॾांडियुनि खां धार करे रखंदा आहिनि, ॾांडियूं उछलींदा आहिनि ऐं पन रखंदा आहिनि। उहे पन जल्दी सुकी बि वेंदा आहिनि ऐं उन्हनि में टेस्ट बि न ईंदो आहे। धाणनि जो सॼो मज़ो, खुशबू उन्हनि जे ॾांडियुनि में हूंदी आहे। त हमेशह थुलियूं मोटियूं ॾांडियूं जेके आहिनि उहे भले उछलाइजनि, बाक़ी सनियूं ॾांडियूं ऐं पन रहण ॾिजनि। डंडियाँ जो होती हैं, जब तक पत्ते धनिए के डंडी के साथ लगे रहते हैं वो ज़्यादा देर तक ताज़ा रहते हैं, तो उनको कभी भी तोड़ कर नहीं रखना चाहिए। तो सारा टेस्ट, सारा जूस जो होता है वो डंडियों में होता है। तो मोटी डंडियाँ भले फेंक दें, लेकिन जो पतली हैं उनको काटें धनिए के पत्तों के साथ। ठीक है, तो अभी हम वेट करते हैं जेसि ताईं हीअ असांजो भाॼी जो पाणी थोरो सुके। हिनखे हल्की बाहि ते पचाइणो आहे, दम ते न, दम खां थोड़ी वधीक।
दम वाली आग से थोड़ा ज़्यादा आग इसकी रखनी है। 5-6 मिनट हो चुके हैं। अब इसको देखते हैं। तकरीबन 5-6 मिनट गुज़रिया आहिनि। हुनखे चेक था कयूं। तव्हां ॾिसो त कुछ सब्जियुनि जो पानी भी निकितो आहे ऐं सब्जियूं नरम भी थियूं आहिनि। जीअं पहिरियों एॾो फ्राइंग पैन भरियल पियो लॻे, हाणे थोरियूं उहे घटि थी वियूं आहिनि। आस्ते आस्ते बसर ऐं टमाटर ॻरी वेंदा। हिनखे अञा हल्की बाहि ते मां छॾींदमि। हिन जो कोई टाइम फिक्स ना है, त भई 10 मिनट 15 मिनट न, ये कोई वक्त इसका मुकर्रर नहीं है कि आप 10 मिनट पकाएं 15 मिनट पकाएं। आप इसको हल्की आंच पे पकाएं, पानी खुश्क हो जाए, सब्जियां गल के नरम हो जाएं तो बस ये तैयार हो जाएगा। फिर हम इसमें बाकी चीज़ें जो रहती हैं वो डालेंगे। तो अभी हम इसको फिर दम पे छोड़ते हैं। असां हिनखे छॾियूं था हिन एतिरी बाहि ते, उन खां पोइ वरी चेक कंदासीं। हिनखे चेक कयूं था वरी 5-6 मिनट गुज़रिया आहिनि। टमाटर बिल्कुलु ॻरी विया आहिनि ऐं बसर बि सफ़ा नरम थी विया आहिनि, पर अञा असांखे हिनखे थोरो दम ते छॾिणो आहे। त हीअ जीअं अञा ताईं कुझु पाणी आहे हिन में, उहो हल्की बाहि ते सुकाईंदासीं जेको भाॼियुनि जो पाणी आहे, ऐं अञा हिनखे पचाईंदासीं जीअं ई बसर चङी तरह सां नरम थी वञे। वरी 5-6 मिंटनि खां पोइ मां हिन जो ढकु लाथो आहे ऐं हिन जी बाहि थोरी तेज़ कई आहे त जीअं हिन जो थोरो असां भुञी सघूं। कीमो त पहिरियों खां भुॻल हो, बसर ऐं टमाटर चङी तरह भुॼी वञे। ऐं हिन में ऑयल ज़ाहिर आहे थोरो वधीक आहे। तरियल शयुनि में कुझु आम शयुनि खां, आम खाधे खां थोरो तेल वधीक पवंदो आहे। सो बाहि मां हिन जी वधाई आहे ऐं हिनखे असां 2 मिंट तेज़ बाहि ते पचाईंदासीं। ऐं ज़ाहिर आहे त हीउ एॾो सारो तेल खाइण जे लाइ बहरहाल सिहत लाइ सही न आहे, त इन करे मां हमेशह खाधो पचाए उनखे थोरो साइड ते करे छॾींदी आहियां त जीअं एक्स्ट्रा तेल जेको अलॻि थी वञे। त पोइ जे असांखे न खाइणो हूंदो आहे त असां न खाईंदा आहियूं। बाक़ी पचाइण जे लाइ थोरो त वधीक विझणो ई पवंदो आहे तरण जे लाइ। सो तली चीज़ों में थोड़ा सा ज़्यादा होता है तेल, और अगर हम उसको नहीं खाना चाहते हैं, बल्कि नहीं खाना चाहिए, उसको हम थोड़ा खाने को साइड पे कर लेंगे तो तेल जो है वो अलग हो जाएगा, उसको फिर हम छोड़ सकते हैं। अच्छा, हाणे असां हिन में विझंदासीं ही धाणा ऐं मिर्च। धाणा ऐं मिर्च विझी बि असां हिनखे 2 मिंट पचाईंदासीं त जीअं मसाले जी कचाइप ख़तमु थी वञे। ही ॾाढो टेस्टी हूंदो आहे। कोई अदरक थूम न, कोई गरम मसाला न, पोइ भी हिन जो ज़ाइक़ो तमामु बहितरीन हूंदो आहे। इसमें कुछ भी गरम मसाले नहीं जाएंगे, अदरक लहसुन कुछ नहीं, तो इसी में इतना ये ज़ायक़ादार, इतना लज़ीज़ पकता है ये। सो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी रेसिपी वणी हुजे त ज़रूरु लाइक कयो, शेयर कयो, कुझु पुछिणो हुजे त कमेंट कयो, ऐं तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में बि अञा कुझु मां पंहिंजो तजुर्बो तव्हां सां शेयर करणु चाहियां त तव्हां उहो आसानी सां ॾिसी सघो। सो हीअ हिकिड़ी मज़ेदार कीमे जी रेसिपी आहे जेका असां नाश्ते में पचाईंदा आहियूं अक्सर। ऐं उन खां सवाइ त जॾहिं कंहिं शइ खे भरणो हुजे, जीअं करेला आहिनि, कीमा भरियल करेला पचाइबा आहिनि, उन में बि इहो ई साॻियो कीमो असां तरे करे विझंदा आहियूं। ऐं नाश्ते सां उफराटा पचाए, पराठो बि चऊं था आम तरह सां, त पर पराठो उर्दू लफ़्ज़ आहे, सिंधीअ में असां उफराटा चवंदा आहियूं। उफराटा ठाहे नाश्ते में, उन सां गॾु ॾही हुजे या ॿी बि का तरियल भाॼी हुजे ऐं हीअ तरियल कीमो हुजे त वाह जो मज़ेदार वह नेरन ठहंदी आहे। हम अक्सर इसको नाश्ते में बनाते, और जब कीमा जो है करेलों में जब भरते हैं, कीमा भरे करेले बनाते वक्त, तो भी हम यही फ्राई करते हैं कीमा। ठीक है, हाणे ही असांजो पची वियो आहे। हाणे हिन में मां मिलाईंदमि ही सावा धाणा। सावा धाणा त ॼण कंहिं बि खाधे खे हिकिड़ो वधीक ज़बरदस्त टेस्ट ॾेई छॾींदा आहिनि। सो हीअ असांजो कीमो हाणे तयारु आहे, ॿाहिरि मां बंदि थी कयां। सो असां हाणे मोकिलायूं नथा, वरी कंहिं ॿी रेसिपी सां इंशाल्लाह मिलंदासीं। सदाईं गॾु आहियूं हिन यूट्यूब जे प्लेटफॉर्म ते। सो गॾु रहिजो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, खाधो प्यार सां पचायो, हमेशह पंहिंजे कम सां प्यारु कयो ऐं पंहिंजे वक़्त जो क़दुरु कयो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी रेसिपी सां असां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।